समारो मां मासूम ॿार गुम, मां जो इंसाफ़ लाइ अपील। समारो तलके जे ॻोठ पीर मीहां लोनी जे राहकू दिल्लू मेघवाड़ जो 8 वरनि जो मासूम पुटु हरीश कुमार कुझु ॾींहं अॻु दीवालीअ खां अॻु बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम जी किस्त वठण दौरान रश सबबु गुम थी वियो आहे। ॿार जी माउ मूजिबि हू संदसि ॿार किस्त वठण लाइ विया हुआ, पर माण्हुनि जी तमामु घणी रश सबबु ॿारु नज़रुनि खां ओझल थी वियो, पोइ वापसि मिली न सघियो। मासूम खे ॻोल्हण लाइ घर वारनि ऐं पाड़े वारनि गली गली दर दर तलाश कई, पर अञा ताईं ॿार जो को बि पतो न लॻी सघियो आहे। ॿार जी माउ चयो आहे त मुंहिंजो जिगर जो टुकड़ो रश में विञाइजी वियो, मां ॾींहुं राति संदसि तस्वीर सीने सां लॻाए ॻोल्हे रही आहियां, पर को बि सुराग न मिलियो आहे। हुन SSP उमरकोट, SHO समारो ऐं ॿियनि आला इख़्तियारनि खां पुरज़ोर अपील कई आहे त गुम थियल मासूम ॿार खे ॻोल्हण में मदद कई वञे। जेकॾहिं कंहिंखे बि हरीश कुमार वल्द दिल्लू मेघवाड़ बाबति का बि ॼाण मिले त समारो पुलिस या ॾिनल नंबर ते फौरी राब्तो कयो वञे। नंबर स्क्रीन ते तव्हां ॾिसी सघो था, 03362617197, 033626171797। रिपोर्ट करे रहियो आहे डॉक्टर हेमलाल वाघाणी। पैसा कढण वई नंढड़ो मूंसां गॾु जुती वठण आयो। सामार शहर में पैसा कढाईंदी सही लॻी कान, नंढड़ो मुंहिंजो हुतां गुम थी वियो आहे। अॼु 7-8 ॾींहं थी विया ईद सां 2 ॾींहं अॻु में असां ईद बि कान कई, अञा मिलियो कान पियो। सामार शहर अल्लाह करे ताकि मुंहिंजे बच्चे खे कोई मदद करे, हालत करे सामार शहर।